किताब लाइ हाज़िर थियूं त असांजे मीज़ान हसनात में नेकियन जी साहिबी में तमाम घणो सवाब हुजे। तो मुसलमानों अचो वॾे इख़लास सां वॾी सच्चाई सां अल्लाह जी इंतहाई गहरी मोहब्बत सां पंहिंजे मालिक ऐं ख़ालिक खे यादि करियो। पंहिंजी ज़िंदगी जो हर लम्हो अल्लाह जी बंदगी में वक़्फ़ करण लाइ इहो ज़रूरी आहे त असांजी हर घड़ी अल्लाह रब्बुल आलमीन जी यादि में गुज़री वञे। या अय्युहल्लज़ीना आमनु उज़्कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा, ए ईमान वारो अल्लाह के याद कंदा करियो, अल्लाह जो ज़िक्र कयो तमाम घणो ज़िक्र। वसब्बिहूहु बुक्रतन व असीला, ऐं सुबह शाम अल्लाह रब्बुल आलमीन जी तस्बीह बयान कंदा करियो। ज़िक्र जी आज़मत आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, अला अदुल्लुकुम बिखैरि अमालिकुम, ए मुंहिंजा सहाबियो छाऊं तव्हांखे सभिनी खां उम्दा बहितर भलाई ऐं ख़ैर वारो अमल ॿुधायां। वाज़काहा इंद मलीकिकुम, तव्हांजे मालिक अल्लाह वटि पाकीज़ा अमल न ॿुधायां। वारफ़इहा फ़ी दरजातिकुम, तव्हांजे दराजात जी बुलंदी वारो सबबु अहिड़ो अमल न ॿुधायां। व ख़ैरुन लकुम मिन इन्फ़ाक़ि ज़हब वल फ़िज़्ज़ा, सोन ऐं चांदी ॾे ख़र्च करण खां बहितर अमल न ॿुधायां। व ख़ैरुन लकुम मन तलक़ौ अदुव्वकुम, इन खां बहितर त तव्हां दुश्मन सां मुक़ाबिलो करियो। तव्हीं जिहाद कंदा हुजो, इन खां भलो अमल तव्हांखे न ॿुधायां। सहाबा फरमाइनि था, अल्लाह जा नबी छो न? पाण फरमाइनि था, ज़िक्रुल्लाह, इहो अमल अल्लाह जी यादि आहे, इहो अमल अल्लाह जो ज़िक्र आहे। तव्हांजा दरजात बुलंद थींदा। इंतहाई पाकीज़ा अमल आहे, इंतहाई इज़्मत वारो अमल आहे। ऐं ज़िक्र अहिड़ो अमल आहे जंहिंजे लाइ अल्लाह का कैफ़ियत मुक़ररु न कई आहे। निमाज़ आहे उनजी हिकिड़ी कैफ़ियत। कुछ औकात अहिड़ा नवां निमाज़ कोन था पढ़ी सघो। ज़कात साल में हिकु दफ़ो आहे, हज साल में हिकु दफ़ो आहे। ज़िंदगी जी फ़र्ज़ियत जी ॻाल्हि कजे, पूरी ज़िंदगी में हिकु दफ़ो आहे। का अहिड़ो इबादत, का अहिड़ी इबादत, को अहिड़ो अमल जेको पूरी ज़िंदगी जे लाइ सआदत जो बाइस बणिजी वञे, उनजो को वक़्तु बि मुक़ररु कोन्हे, उनजे लाइ का कैफ़ियत मुक़ररु कोन्हे, उनजे लाइ का हैत, का शिकिल मुक़ररु कोन्हे। उहो अल्लाह जो ज़िक्र आहे। ऐं अकुलमंद आहिनि उहे इंसान, दाना आहिनि उहे इंसान, वॾा ॾाहा वॾा ज़हीन आहिनि उहे इंसान जेके हर हाल में पंहिंजे रब खे यादि कंदा आहिनि। फरमाई, इन्न फ़ी ख़ल्क़ि समावाति वल अर्ज़, बेशक आसमान ऐं ज़मीन जी तख़लीक़ में, वख्तिलाफ़िल लैलि वन नहार, रात ऐं ॾींहं जी तब्दीली में, लायातिल लिउलिल अलबाब, अकुलमंद इंसान लाइ निशानियूं आहिनि। अल्लज़ीन यज़्कुरून अल्लाह क़ियामा, जेके बीठा हूंदा तॾहिं बि अल्लाह खे यादि कंदा। वक़ऊदा, वेठा हूंदा तॾहिं बि अल्लाह खे यादि कंदा। वअला जुनूबिहिम, पासनि भर लेटियल हूंदा तॾहिं बि अल्लाह खे यादि कंदा हूंदा। वयतफ़क्करून फ़ी ख़ल्क़ि समावाति वल अर्ज़, आसमान खे ॾिसी गौर कंदा, अल्लाह हिन में कहिड़ियूं अज़ीम निशानियूं रखियूं आहिनि। ज़मीन खे ॾिसी वरी फ़िक्र कंदा, अल्लाह जो हिन में केतिरियूं निशानियूं मौजूदु आहिनि। सोचे, गौर करे, चंड जी चांडोकी जे बारे में सोचे, सिज जी रोशनाई जे बारे में सोचे, आसमान जी तख़लीक़ जे बारे में सोचे, ज़मीन जहिड़े वसी दस्तरख़ान जे बारे में सोचे, हिकु नतीजे ते पहुचंदा ऐं चवंदा, रब्बना मा ख़लक़्त हाज़ा बातिला, अल्लाह तो का बि शइ फ़ुज़ूल कोन ठाही आहे। फ़क़िना अज़ाबन नार, अल्लाह असांखे जहन्नम जे अज़ाब खां बचाइजा। हीअ आहे न अकुलमंद इंसान, हीअ आहे नाहा इंसान। वेठा हा तॾहिं बि अल्लाह खे यादि कयूं ते, वेही रहिया
तॾहिं बि अल्लाह खे यादि कयूं थे, पासन भर लेटियल हुया तॾहिं बि अल्लाह खे यादि कयूं थे। ही ज़िंदगी ॾे कंहिं वक़्त में पंहिंजे रब खे विसारींदा न आहिनि। सोचो मुस्लमानो, छा पाण अहिड़ा आहियूं? छा पंहिंजी ज़िंदगी जा लम्हात ईअं गुज़रनि था त हर घड़ी में पाण खे पंहिंजो रब यादि हुजे, हर घड़ी में अल्लाह जो ज़िक्र हुजे। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यज़्कुरुल्लाह अला कुल्लि अहयार, अल्लाह जा नबी हर हाल में अल्लाह खे यादि कंदा, ज़िंदगी जी हर साथ में पंहिंजे रब खे यादि कंदा। मुसलमानो, जॾहिं वक़्तु गुज़रे गफ़लत में, जॾहिं पाण अल्लाह खे विसारे पियो, जॾहिं दुनिया जी मसरूफ़ियतुनि में पाण एतिरा मसरूफ़ थी वञो, किथे गुनाहनि जी मेराण असांजी ज़िंदगी खे वकोड़े वञे, किथे गुनाहनि जा जज़्बात असांखे फितननि में मुब्तला करे छॾनि। मुसलमानो, अहिड़े माहौल में शायदि बंदो रब सां सचो कोन रहंदो, अल्लाह सां वफ़ादार कोन रहंदो, वो अल्लाह जे यादुनि खे विसारे वेहंदो आहे, वो रब्बुल आलमीन जे यादुनि खां गाफ़िल थी वेंदो आहे। ऐं उन लम्हे में, उन वक़्त में ही बंदो दुश्मन शैतान जो शिकार बणिजी वेंदो। तव्हांजे लाइ सिक्योरिटी आहे अल्लाह जो ज़िक्र, तहफ़ुज़ आहे अल्लाह जो ज़िक्र, एक मज़बूत किलो आहे अल्लाह जो ज़िक्र। दुश्मन शैतान खां जंग खटण जे लाइ बहितरीन हथियार आहे अल्लाह जो ज़िक्र। पर जॾहिं पाण हथियार फिटा करे छॾे, पोइ मुसलमानो आम ॾिहाड़ा त छा, पर असांजो दुश्मन क़ैद बि थी वञे न, तॾहिं बि पाण खटे कोन सघंदासीं। छा ख़्याल आहे मुसलमानो? रमज़ान में शैतान त क़ैद हूंदो आहे, हाणे तो ज़ंजीरनि में जकड़ियल आहे। सोचण जी ॻाल्हि आहे, पोइ गुनाह छो थींदा आहिनि? बुराई जो इंतहाई वॾो सबबु त अल्लाह वटि क़ैद थी चुको आहे, उहो ज़ंजीरनि में जकड़ियल आहे। गुनाह त वरी बि थियनि था, नाफ़रमानियूं त वरी बि थियनि थियूं, गुनाहनि में ज़िंदगी गुज़ारण वारा वरी बि गुनाहनि में ज़िंदगी गुज़ारनि था। सम्झणु चाहियो था सबबु कहिड़ो आहे? मुसलमानो, इंतहाई अहम ऐं वॾो सबबु इन जो इहो आहे, असांजो दुश्मन त क़ैद आहे, पर असांजे अंदरि जो दुश्मन, असांजे वजूद जे अंदरि असांजो लिकियल दुश्मन, हे नफ़्स आज़ादु, हे ख़्वाहिशूं आज़ादु आहिनि, ही तमन्नाऊं आज़ादु आहिनि, ही इंसान खे मजबूर कनि थियूं गुनाह करण ते। हिकु दुश्मन आहे जेको क़ैद आहे, ॿियो दुश्मन आहे जेको आज़ादु आहे। मुसलमानो, ही आज़ादु दुश्मन त असां ते ग़ालिब अची वियो, असांजो नफ़्स असां ते ग़ालिब अची वियो, असांजूं ख़्वाहिशूं असांजे मथां ग़ालिब अची वियूं, असांजूं तमन्नाऊं असांजे मथां ग़ालिब अची वियूं। ऐं ईअं ग़ालिब अची वियूं जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, यक़ूलुल अब्दु माली माली, इंसान चवंदो आहे मुंहिंजो माल, मुंहिंजी दौलत, मुंहिंजा रुपया, मुंहिंजो पैसो, वा इन्ना मालहु मिन मालिही सलास, इंसान जो माल केतिरो आहे? बसि एतिरो ई आहे जेको खाधई सो फना थी वियो, जेको पातई सो पुराणो थी वियो। उन खां बाद छा थींदो? वमा सिवाहु फहुव तारिकुहु लिन्नास, जेको बचंदो सभु पंहिंजे वारिसनि लाइ छॾींदो। ही ख़ाली हथें दुनिया मां रुख़सत थी वेंदो, पर ख़्वाहिशूं साईं कॾहिं ख़तमु थींदियूं, तमन्नाऊं कॾहिं ख़तमु थींदियूं आहिनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, युरीदु इब्नु आदम, आदम जो पुटु चाहींदो आहे, ऐं यकून लहू वादियम मिन ज़हब, ही चाहे तो दुनिया जो क़ीमती माल माना सोन, मूं वटि वादियुनि जूं वादियूं भरियल हुजनि, जबलनि जेतिरो मूं वटि सोन मौजूदु हुजे, वादियम मिन ज़हब, पर जेकॾहिं अल्लाह ॾेसि न, वरी चवंदो ॿी वादी हुजे, वरी अल्लाह ॾेसि, वरी चवंदो अञा वधीक सोन हुजे। वलन यमला फाहु इल्ला तुराब, हिननि जे ख़्वाहिशनि खे क़बर जी मिट्टी भरे सघे थी, हिन जे मुंहं खे क़बर जी मिट्टी बंदि करे सघे थी, बाक़ी हिन जे ख़्वाहिशनि खे कंहिं कोर बि बंदि करण वारो कोन्हे। मुसलमानो, सोचो सही, ख़्याल त करियो, ही नफ़्स आज़ादु आहे जंहिं असांखे मजबूर करे छॾियो गुनाहनि ते। ऐं यादि रखो, नफ़्स जे साम्हूं इंसान तॾहिं मजबूर थींदो, दुश्मन शैतान जे साम्हूं इंसान तॾहिं मजबूर थींदो आहे जॾहिं अल्लाह जो ज़िक्र विसरी वञे, जॾहिं रब्बुल आलमीन जो यादो विसरी वञनि। ऐं अल्लाह खे विसारण वारो अल्लाह जो दोस्त न, शैतान जो दोस्त थी वेंदो। केॾी बुरी आहे दोस्ती, केॾी ख़तरनाक आहे इहा दोस्ती।
वमन यअशु अन ज़िक्रि रहमान नुक़य्यिज़ लहू शैताना फ़हुव लहू क़रीन। रब्बुल आलमीन फरमायो जेको रहमान जे यादुनि खे विसारे वेहे उन जे लाइ असीं शैतान मुक़ररु कंदा आहियूं, हिकु शैतान उन जो दोस्त बणिजी वेंदो आहे। मुसलमानो सोचो किथे पाण शैतान जा दोस्त न आहियूं। यादि रखो पूरी काइनात जो हिसाब करियूं था न, दोस्त सिर्फ़ ॿ हूंदा आहिनि, या अल्लाह जा दोस्त या शैतान जा दोस्त। हाणे सोचो पाण केॾा दोस्त आहियूं। मोमिन त हो आहे, अल्लाह जो सचो बंदो हक़ीक़ी उम्मती तो आहे जेको ज़िंदगी जी हर घड़ी में अल्लाह खे यादि कंदो हुजे। सहाबा कीअं यादि कंदा हुआ? अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु जा शागिर्द आहिनि, अबू वाइल रहमहुल्लाह फरमाइनि था असां फजर जी नमाज़ पढ़ी आहे। फजर जी नमाज़ पढ़ण खां बाद असीं निकितासीं त वञूं अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु सां मुलाक़ात कयूं। घर जे दरवाज़े ते पहुता आहियूं, सलाम कयोसीं, ॿाहिरि बीह रहियासीं। सॾण वारी हिकु औरत अचे थी, असांखे सॾु करे थी ऐं असां वरी बि इंतज़ारु करियूं था। अब्दुल्ला रज़ी अल्लाह ताला अन्हु जी तरफ़ां जीअं इजाज़त मिली आयासीं, ॾिठोसीं तो अज़कार में मसरूफ़ आहिनि, तस्बीहात में मसरूफ़ आहिनि। असां ॾिठो अब्दुल्ला रज़ी अल्लाह ताला अन्हु तस्बीह कनि पिया ऐं असां खां पुछनि था अबू वाइल ॿुधायो त सही, जॾहिं दरवाज़े ते पहुची विया आहियो, अंदरि अचण जी इजाज़त बि मिली चुकी आहे, पोइ तव्हां देरि छो कई? अबू वाइल रहमहुल्लाह फरमाइनि था देरि करण जो सबबु फ़क़ति इहो, असां सोचियो फजर खां पोइ जो टाइम आहे, फजर नमाज़ खां बाद जो वक़्तु आहे, शायदि अब्दुल्ला जे घर में को अहिड़ो फ़र्द हुजे जेको आराम कंदो हुजे, शायदि को अहिड़ो माण्हू हुजे जेको अब्दुल्ला जे घर में निंड कंदो हुजे। अबू वाइल फरमाइनि था असांजी इहा ॻाल्हि अब्दुल्ला खे कान वणी, चवणु लॻा अज़नंतुम बिअहले इब्न उम्मे अब्दिन गफ़ला, छा तव्हां अब्दुल्ला जे घर वारनि जे बारे में सोचे सघो था तो हे गाफ़िल थी आहे? फजर खां पोइ जो टाइम हुजे ऐं अब्दुल्ला निंड पइजी वञे, नामुमकिन आहे। फजर खां बाद जो वक़्तु हुजे ऐं अब्दुल्ला जे घर में अल्लाह जूं यादूं न हुजनि, नामुमकिन आहे। फजर खां बाद जो वक़्तु हुजे ऐं अब्दुल्ला जे घर में केरु निंड करे, ईअं त थी कोन थो सघे। छा अब्दुल्ला जे घर वारनि खे गाफ़िल सम्झो अथव छा? सलफ़ सालिहीन अहिड़ा हूंदा, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा किराम अहिड़ा हूंदा। पोइ ज़िक्र जी मसरूफ़ियत कहिड़ी हुई, अदा ऐं मशगूलियत कहिड़ी हुई? अबू वाइल फरमाइनि था असां सां कचहरी कोन कयूं, हालांकि असीं महिमान थी आयासीं, असीं मुलाक़ात जे लाइ आयासीं, असां सां का कचहरी कोन थी, सिर्फ़ एतिरी ॻाल्हि करे वरी अज़कार में मसरूफ़ थी विया, अज़कार कंदा रहिया। एसी ताईं त अंदाज़ो थियो त सिजु उभरी वियो हूंदो, कंहिंखे मोकिलियऊं ॾिसो सिजु उभरी त न वियो आहे, ॿुधायो अब्दुल्ला अञा सिजु न उभरियो आहे, वरी अज़कार में मसरूफ़ थी विया। एसी ताईं त कंहिं ॿुधायो अब्दुल्ला हाणे सिजु उभरी वियो आहे, जीअं ॿुधायो वियो न, चवणु लॻा अल्हम्दुलिल्लाह लज़ी अकालना, तारीफ़ उन रब्बुल आलमीन जी आहे जंहिं रब हिकु ॾींहुं असांखे वधीक ज़िंदगी जो अता करे छॾियो। अल्लाहु अकबर। जेके ज़िंदगी जे हिकु हिकु ॾींहं जो हिसाबु कंदा, जेके ज़िंदगी जे हिकिड़े हिकिड़े ॾिहाड़े जो शुक्र कंदा, जेके ज़िंदगी जे हिकिड़े ॾिहाड़े जी इब्तिदा अज़कार सां कंदा, सिजु उभरंदो हो त अल्लाह जो शुक्र कंदा हुआ, अल्लाह तुंहिंजी तारीफ़ आहे जो असांखे हिकु ॾींहुं वधीक अता कयो अथई। पोइ अॻिते चवनि था वलम तुहलिकना बिज़ुनूबिना, अल्लाह तुंहिंजी तारीफ़ आहे त हिकु ॾींहुं ज़िंदगी जो वधीक ॾिनो ऐं असांजे गुनाहनि जे करे असांखे हलाक कोन कयो अथई। अल्लाहु अकबर। जंहिंजो रातियूं तहजुद में गुज़रनि, फजर जी नमाज़ टाइम ते अदा थिए, फजर खां इशराक ताईं अल्लाह जो ज़िक्र थींदो रहे, उहे बि चवनि अल्लाह तुंहिंजी तारीफ़ आहे जो हिकिड़ो ॾींहुं वधीक ॾिनो अथई ऐं असांजे गुनाहनि जे करे असांखे हलाक कोन कयो अथई। मुसलमानो सोचो पोइ पंहिंजे बारे में छा ख़्यालु आहे? ऐं पंहिंजे बारे में सोचां, मुंहिंजो पंहिंजे बारे में छा ख़्यालु आहे? अवां पंहिंजे बारे में सोचो त पाण पंहिंजे बारे में छा था सोचो? हीअ ज़िंदगी अल्लाह जे ज़िक्र खां बग़ैर गुज़री चुकी। अचो रमज़ान जे लम्हात खे क़ीमती ठाहियो, अञा वधीक क़ीमती ठाहियो, नमाज़नि जा औकात, नवाफ़िल जा औकात मुरतब कयो,
कुरान की तिलावत जो पांचो टाइम टेबल मुक़रर कयो, पांचे अस्कार जा औकात मुक़रर कयो, अड़े नमूने से मुक़रर कयो तो का भी घड़ी गफलत में न गुजरे। ये महीनों को आम महीनों को नहीं, ये दिहाड़ा के आम दिहाड़ा को नहीं जो ये गफलत में गुजरी वे। मुसलमानों अड़ा थी वजो, अड़ा थी वजो, अड़ा थी वजो तेन रमज़ान के महीने में पान जहन्नम का आज़ाद थी वनो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ओलिल्लाहि उतकाउ मिनन्नार व ज़ालिका कुल्लु लैला। रमज़ान की हर रात में अल्लाह कितना इंसान जहन्नम का आज़ाद कर। दुआ कयो पान के अड़ी आज़ादी मिले तो जहन्नम का आज़ाद थी। दुआ कयो पान अड़ा कामयाब थी वनो तो जन्नत जा मुस्तहिक बणजी वनो। ये दर्जात कीअं मिलंदा? फ़राइज़ की पाबंदी का बाद अस्कार की पाबंदी से मिलंदा। अचो नमाज का बाद जा अस्कार, सुबह ऐं शाम जा अस्कार, सहरी के औकात जा इस्तिग़फ़ार, ज़िंदगी की हर घड़ी हर साथ में अल्लाह जो यादों जेकॾहिं ईअं ज़िंदगी गुज़ारे वियासीं तो इंशाअल्लाह दुनिया में भी कामयाब थी वेंदासीं, आख़िरत में भी कामयाब थी वेंदासीं। दुआ है अल्लाह रब्बुल आलमीन अवां खे मूंखे तमाम मुसलमाननि खे अमल की तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। अवां भाताउल्ला का ऐलान ॿुधी चुका आहियो। असांजा उहे भाइर जिन्हनि ताउन कयो आहे उन्हनि जे लाइ जज़ाकुमुल्लाहु ख़ैरा। जिन्हनि भाइरनि ताउन न कयो आहे उहे वेंदे वेंदे ज़रूरु ताउन करे वञनि। चंद मसाइल सम्झाइणु चाहियां थो। पहिरियों मसइलो, ज़िंदगी में पंहिंजी मिल्कियत जो सालाना हिसाब ज़रूर रखंदा करियो। इन जे लाइ न त फ़ाइदो केतिरो थियो आहे, हर ताजिर जो हिसाब हूंदो आहे, पर इन जे लाइ हिसाब हुजे त मुंहिंजी मिल्कियत ते ज़कात केतिरी आहे। इंतिहाई आसान तरीक़ो ॿुधायां थो। अवां जी जेका इन्वेस्टमेंट आहे, जेको पैसो अवां जो कारोबार में लॻियल आहे। नंबर 2, जेको पैसो अवां वटि मौजूदु आहे ऐं कारोबार में लॻाइणु चाहियो था। नंबर 3, जेको माल या जेका शइ तव्हां दुकान में रखी आहे उनखे खपाइणु चाहियो था, सभिनी जो हिसाबु करियो। उन खां बाद इन में उहो कर्ज़ बि शामिलु करियो जेको अवां माण्हुनि खां वठणु चाहियो था। जेकॾहिं इहा मुकमल क़ीमत 10 लख थिए थी, इन खां बाद हिकिड़ो ॿियो कमु करियो, इन मां उहो कर्ज़ माइनस करियो जेको तव्हां माण्हुनि खे ॾियणु चाहियो था। मिसाल, अवां वटि 10 लख जी अमाउंट आई आहे जंहिंमां तव्हां ज़कात ॾींदव, पर 2 लख रुपया तव्हां ते कर्ज़। हाणे इन 10 लख मां 2 लख रुपया तव्हां माइनस करे छॾींदव। छा लाइ? इहो तव्हांखे कर्ज़ ॾियणो आहे। बाक़ी 8 लख बचनि था या जेका बि क़ीमत ठहे थी, मां मिसाल तौरु ज़िक्र पियो कयां, उन खे तव्हां 40 सां वंड करियो, 40 सां तक़सीम करियो, जेको जवाबु आहे उहा ज़कात। इहो सालाना ज़कात अदा करण जो बहितरीन तरीक़ो। साल जे विच में जेको ख़र्च थी वियो आहे उन जो हिसाब करण जी का ज़रूरत कान्हे। साल जे विच में उहो ख़र्च जेको तव्हां पंहिंजे घर ते लॻायो आहे या वरी उहा क़ीमत जेका तव्हां घर में लॻाइणु चाहियो था उन मां ज़कात ॾियण जी का बि ज़रूरत कोन्हे का। मसइलो नंबर 2, ॿियो मसइलो इहो आहे, जेकॾहिं कंहिं माण्हू प्लाट वरिता आहिनि, प्लाटनि जी ज़कात कीअं आहे? जेकॾहिं प्लाट इन जे लाइ आहे त उते अवां जो घरु ठहंदो त उन ते ज़कात कोन्हे। जेकॾहिं प्लाट इन जे लाइ आहे, इन खे विकिरो करे फ़ाइदो कमायो वेंदो त हाणे उन ते ज़कात। इन जी हिकिड़ी ॿी सूरत बि ठहे थी। बाज़ प्लाट अहिड़ा हूंदा आहिनि जिन्हनि जी साल साल क़िस्त हलंदी आहे। मिसाल, 2 सालनि जी क़िस्त ॾिनल आहे, 2 सालनि जी क़िस्त रहियल आहे। हाणे तव्हां ज़कात एतिरी अदा कंदव जेका तव्हांजी क़िस्त जमा करायल, जेका जमा करायल न आहे उन ते ज़कात ॾियण जी ज़रूरत न आहे। छा लाइ? त उहा अवां जी मिल्कियत कोन्हे। मसइलो नंबर 3, जेकॾहिं अवां जो माण्हुनि खां अहिड़ो कर्ज़ु आहे जंहिंजे मिलण जी उमेदु कान्हे। बसि मक़रूज़ अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जिन में ताक़त न रहंदी आहे त हाणे उहे कर्ज़ु ॾेई सघनि। तव्हां नाउमीद थी चुका आहियो त इहो कर्ज़ु मुॾां मोटी वापसि अचण वारो न आहे, त उन कर्ज़ जी ज़कात ॾियण जी ज़रूरत न आहे। हा, जंहिं साल अवां खे उहो कर्ज़ु वापसि मिले उन साल उन खे अवां पंहिंजे निसाब में शामिलु कंदो। मसइलो नंबर 4, अक्सर ज़राअत वारा माण्हू हूंदा आहिनि,
फसल करण वारा माण्हू हूंदा आहिनि, बनी ॿारे वारा माण्हू हूंदा आहिनि, उन्हनि ते उशुर आहे। 20 मण ते हिकिड़ो मण उशुर आहे। हिते हिकिड़ो आम सुवालु आहे त छा उशुर ख़र्च ऐं कर्ज़ अदा करण खां बाद में कढियो वेंदो या पहिरियां कढियो वेंदो? तिन जे लाइ राज मौक़िफ़ इहो आहे, हदीस मुताबिक़ जेको मौक़िफ़ सम्झ में अचे थो इहो आहे त उशुर ख़र्च कढण खां पहिरियां अदा कयो वेंदो। सबबु छा आहे? दलील कहिड़ो आहे? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, उहा ज़मीन जंहिं ते अव्हां ख़र्च कयो आहे उन ज़मीन जी फसल ते अव्हां ते निस्फ़ुल उशुर आहे। छा सम्झ में आयो? जेकॾहिं ख़र्च न थियो आहे त 10 मणनि ते हिकिड़ो मण ॾियणो पवे। ख़र्च थियो आहे त हाणे 20 मण ते हिकिड़ो मण आहे। इन जो मक़सदु छा थियो? इन जो मक़सदु इहो थियो जेकॾहिं ज़मीन ते ख़र्च न थिए हा त 100 मण ते 10 मण ॾियणा पवंदा। ख़र्च थियो आहे हाणे 100 मण ते 5 मण ॾियणा पवंदा। इहा रिआयत छो मिली आहे? छो जो ख़र्च थियो आहे। ख़र्च जे करे जॾहिं रिआयत मिली वई त हाणे ख़र्च कढण जी ज़रूरत न आहे। छा लाइ इहा रिआयत इन करे मिली आहे त ख़र्च करण वारे उन ते ख़र्च कयो आहे, लिहाज़ा असांजी ज़मीन जे मथां, असांजी ज़राअत जे मथां वातु हक़ हो यौम हसादे, अल्लाह जी तरफ़ां इहो अज़ीम हक़ मुक़ररु आहे त 20 मण ते हिकिड़ो मण जेको आहे उहो असांजो न आहे, इहो अल्लाह जे रस्ते में ख़र्च करण जो आहे। आख़िरी मसइलो, ज़कात असां किथे ॾेई सघूं था? ज़कात जा जिते ॿिया मसारिफ़ आहिनि उते ज़कात जो बहितरीन मसरफ़ मदारिस आहे। मस्जिद खे ज़कात कोन थी लॻे पर मदरसे खे ज़कात लॻे थी। लिहाज़ा असां पंहिंजी ज़कात जो जॾहिं बि हिसाबु करियूं जिते ग़ुरबा ऐं मसाकीन जो हिसो हूंदो आहे उते मदारिस जो बि हिसो हुजणु खपे। दुआ आहे अल्लाह ताला मूंखे दीन खे सम्झणु, ज़कात जे मसाइल खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाह